साईं असां तो वटि आया आहियूं। हाँ बा भली करे आयो पेट में कुछ ही कोने को बिरयानी का खा रहा है। हाणे टाइम ॾिस 4 पिया थियनि हींअर बिरयानी पंहिंजो। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि मज़े में तबियत ठीकु आहे? अच्छा वॾी इज़त पाड़े में तव्हांजी। महफ़िल मचाए वेठा हो जिथे भी पहुचो था तो ते महफ़िल मती पई आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। भला मेहमान अची ना भला असां हलूं था। हाँ सही है। शाबाश सब खैर वे वाह जो टाइम सां आयो आहीं पंहिंजो इहो कुझु थी वञे भला गरम थधो। तव्हां पाण त कोन ॿुधो न गरम थधे जे लाइ को माण्हू आहे कोन जंहिंखे मोकिलियूं। हा माण्हू इहो नंढड़ो अरे नंढड़ा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे बाबा। ख़ुशि आहीं? हिकिड़ो कमु कर इहो महिमान आयो आहे मुंहिंजो कमु इहो कर त ही कल्लू आहे न गरम गरम समोसा जो कढे। छा समोसा गरम गरम 3 समोसा वठी आ बस। 3 छाजे लाइ पाण बहु सही। अरे बाबा ही जेको वठी ईंदो एतिरी परे खां उहो त हिकिड़ो समोसो खाईंदो न। अच्छा हिकिड़ो आउं खाईंदो हिकिड़ो ही खाईंदो हिकिड़ो तूं खाईंदे वारो कर उॾामंदो वञे उॾामंदो वापसि। हा 3 घुराइटम त वठी ईंदो 2 चवां था त पोइ थी सघे थो। अची वियो जानी अची वियो। वाह 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 समोसा वाह आहिनि गरम गरम वठी आयो भैया। हा पर हाणे इन 3 जेके चयासीं जानी ही तुंहिंजो हिसो ही महिमान जो हिसो ऐं गरम 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 गरम। न भले तूं पतंगनि खे ॾिसी आ चकर ॾेई आ का पतंग वतंग हल चई त समोसा साईं हिन टाइम ते निकिरंदा आहिनि गरमा गरम। बाबा समोसा हिते जा मशहूरु अथई समोसा इहे तूं यादि कंदे सदाईं। हाणे ॿुधा समोसा त थी विया चहिरा थी वई हाणे चांहि पीअंदे या थधो? न न अरे जानी ॾिस तुंहिंजी क़िस्मत ॾिस। अरे जानी किथे यार हाणे हिकिड़ो कमु कर इहो 7 अप घणियूं 3 हिकिड़ी महिमान लाइ हिकिड़ी वॾेरे लाइ हिकिड़ी धीअर जानी लाइ। असांजे पाड़े में ॿार आहिनि सॾु करींदा असांजे सॾ ते अचनि ई कोन था। बाबा असांजो स्टाइल आहे इहो स्टाइल आहे ॿारनि सां मोहबत कजे त ॿार हिरी था वञनि। बाबा हर कंहिंजे नसीब में जेको लिखियलु आहे रोज़ी लिखियलु आहे उहा हुनखे हर हाल में मिलणी आहे। बिल्कुलु बिल्कुलु इहा सही था चओ। असां खाधोसीं समोसो हू जेको वठी आयो उहो वेठो ॾिसे। आऊं सम्झां थो घर वारनि जो केतिरो चवणु कोन कंदो हूंदो जेतिरो तव्हांजो। अची वियो। अरे जानी तूं त साइकिल ते वियो है पंधु वियो है? साइकिल ते वियो है? यख ही तो पाकोला वठी आयो। हली वेंदी बस हाणे हुनखे सायो न पिचेव त बस। हा उहा बि सही है। खोल ख़बर पवे खोली त। वाह 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 भला पाड़े में बैठे हां सभिनि जो कंदो आहे। वाह सही वाह पोइ तूं जी ॾियारी भली आ वाह। हले रास भाई साईं घर पाण के भतरू कोने को हेठां माल वधावा वञनि। सही समोसा बोतलूं यार मस्त ज़ुकाम मां उथियो आहियां। अल्लाह ख़ैर करे वरी तो थधो पियारियो मुंहिंजो मूड चांहि जो। वॾी महिरबानी तव्हांजी। हाणे मूंखे ॾियो इजाज़त हाणे हलूं। अनीस भाउ तुंहिंजा वॾा कुर्ब जो तूं हेॾो पंधु करे आए। साईं को कमकार जो कोने हाणे वञा लॻड़ो दा बी हाणे ॻाल्हि ॿुध। जी जी
समोसो बि खाधोसीं, चहिराण थी वई, वरी उनखे बोतल पी, जेको आहे हाज़मो बि कयोसीं, बिल्कुलु बिल्कुलु हाणे मिठो थी वञे, बसि पोइ तोखे जा। पर तव्हांजी दिलि चए थी हा अवा इहो गुलाब जामुन इहे कादी वारा ॾिठा अथई न साम्हूं दुकान ते, गरम गरम हुजनि, जीअं वात में विझूं त बसि ख़बर ई न पए। जल्दी अचां। ए वरी छोकरो वञे थो, ओए ॾिस ॾिस। किथां वञी जानी? अरे साईं रसगुल्ला घुराया न। रसगुल्ला असां पेट में चूहा घुरणे ॾा रसगुल्ला घुराए। देर कई ॾाढी। हा यार साईं वठो तव्हां 200 रुपया। ऐं असांजा गुलाब जामुन साईं उन ढोई हिकिड़ो जेको आऊं न का। हाँ?